नाज़रीन, हैदराबाद में gymkhana क्लब पारां बसंत मेलो मुनक़िद कियो वियो, जंहिंमें फैमिलीज़ वॾे अंक में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था एजाज़ खोसो जी ही रिपोर्ट। जिमखाना हाणे पंहिंजे पेरनि ते बीह रहियो आहे ऐं माण्हुनि खे हाणे पुराणे ज़माने जे रेटनि ते अञा ताईं असां मानी टिकी ॾियूं पिया। जॾहिं त रेट महांगाई थी वई आहे, 300 वारी मुर्गी 700 रुपया किलो आहे। असांजा रेट अञा ताईं पुराणा आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला इवेंट बि ज़बरदस्तु आहे, थियनि पिया एतिरा तकिड़ा तकिड़ा। तव्हांजी महिरबानी, तव्हांजे चैनल जी महिरबानी, तव्हां असांखे कवर कयो। थैंक यू। ही जेको प्रोग्राम आहे जिमखाना जे तरफ़ां आहे ऐं इलाही सुठो प्रोग्राम आहे। असां आया आहियूं पंहिंजी फैमिली सां गॾु, इलाही ज़बरदस्त ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे ऐं ॿारनि जे लाइ बि इलाही सुठो आहे। ऐं काफ़ी सारी न्यू शयूं ॾिसण लाइ मिलियूं आहिनि हिते ऐं न्यू गेम्स, पतंगबाज़ी जेका नॉर्मली अॼुकल्ह आइसोलेशन जी वजह सां ॿार घर में रही इन वजह सां ही ॾाढो सुठो आहे। त ओपनली माहौल आहे, फैमिली माहौल आहे। आई थिंक इहे सभु फंक्शन थींदा रहनि। ये हैदराबाद जिमखाना हिकिड़ो फेस्टिवल ऑर्गेनाइज़ कयो आहे। ये कैलेंडर एक्टिविटी असांजी हूंदी, लेकिन गुज़िरिया 4 सालनि खां इहो बसंत इहो न थियो हुयो। नुमाइश गुलनि जी हर जाइ ते थींदी, स्प्रिंग फेस्टिवल दुनिया में हर जाइ ते थींदो आहे, लेकिन असां हुनखे रिवाइव कयो आहे ऐं वरी शुरू कयो आहे ऐं हुनमें ॿियूं शयूं एक्टिविटीज़, ॿारनि जूं एक्टिविटीज़ रखियूं आहिनि, लेडीज़ जो रखियो आहे, ऑर्गेनिक फूड रखियो आहे, ॿियो फूड रखियो आहे। इवन रूरल एरियाज़ जी जो लेडीज़ हथ सां कमु थियूं कनि, उन्हनि खे फ्री स्टॉल्स ॾिना आहिनि कि अचो ऐं उन्हनि खे हुनर उन्हनि जो आम पब्लिक ताईं पहुचे। अहिड़ी एक्टिविटी थींदियूं त क़ौम मुस्तक़म थींदी। जी, अॼु जेको असां ही जॾहिं 7 में असांजो प्रोग्राम थियो हो, 7 टूर ते असां हीअ अनाउंसमेंट कई त असां जेको आहे सो बसंत जो प्रोग्राम ठाहींदासीं, जीअं असांजो फैमिलीज़, असांजा किड्स ॿार जेके आहिनि से अचे हिते इंजॉय कनि। ऐं तव्हां ॾिठो आहे त माशाल्लाह सभु फैमिलीज़ ॾाढो ख़ुशि आहिनि ऐं असांजी जीअं मैनेजमेंट आई आहे तीअं 3 महीने अंदरि असां कोई 5-6 इवेंट करे चुका आहियूं ॿिया बि। ऐं इंशाल्लाह नेक्स्ट इवेंट जेको रमज़ान शरीफ़ में आहे उहा नाइट क्रिकेट बि इंशाल्लाह रमज़ान जे फर्स्ट वीक खां असां जेको स्टार्ट करे छॾींदासीं। जो जेको प्रोग्राम आहे उहो स्पेशली अरेंज करायो वियो आहे जिमखाना जे मेंबर्स सां गॾु। हिकिड़ी स्पेशल हिन में फैसिलिटी इहा बि प्रोवाइड कई वेंदी आहे त असां लेडी गेस्ट बि अलाउ कंदा आहियूं, जंहिंसां हिकिड़ो तमामु सुठो असांखे फीडबैक बि मिलंदो आहे। प्लस असांजे मतिलबु इन फ्यूचर मेंबर्स जे लाइ बि हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे त जॾहिं उहे सेटिस्फाई हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ जे लिहाज़ खां। अॼु असांजो बसंत वारो आहे, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था त तमामु ॿार हिकिड़ो मतिलबु कॉन्सेप्ट न आहे हैदराबाद में, शायदि अहिड़ो बसंत जो कॉन्सेप्ट पहिरियां खां इन लेवल ते न रहियो आहे। त ॿारनि खे असां या लेडीज़ खे इन टाइप जो को प्लेटफॉर्म ॾियूं जंहिं ते पाण मतिलबु इन तरीक़े सां इंजॉय करे सघूं। त हिते हिकिड़ी सुठी अपॉर्चुनिटी आहे। न्यू स्टॉल्स बि लॻनि था जंहिंमें जेको आहे एप्रिशिएट थियनि थियूं गर्ल्स बि, ऐं हिते ॿार बि इंजॉय कनि था। ऐं अल्हम्दुलिल्लाह बहितरीन क़िस्म जी हिकिड़ी नाइट में असांजी रखी वई आहे, म्यूज़िकल नाइट, जेका तमामु सुठे नमूने इंशाल्लाह असां जीअं प्रीवियस करे चुका आहियूं तीअं इंशाल्लाह।